अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे मुकमिल कहानी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजी यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तो जेको अब्बास हो ज़हर ज़िंदगी में ऐं पीरू जेको डायरेक्टर आहे उन्हनि जी मश्करी हली रही आहे दौलाब ड्रामे में। हिकु जा कपिड़ा पिया फाड़नि ऐं उन्हनि जी मश्करी माण्हुनि खे सफ़ा वणी वई आहे। उनजे करे दोस्तों दौलाब ड्रामे में मश्करी करे रहिया आहिनि। तव्हां पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो स्क्रीन जे, इहे दौलाब ड्रामे जूं पिक्चरूं अथव। तो जेको दौलाब ड्रामो आहे उनजी पहिरीं एपिसोड मुकमिल थियण वारी आहे। उनजी टीज़र ईंदी, टीज़र खां पोइ प्रोमो ईंदा, प्रोमो खां पोइ उनजी एपिसोड अची वेंदी। जॾहिं पहिरें एपिसोड पूरो थींदो त इनजी टीज़र अची वेंदी, पोइ उहो ॿुधाईंदा त अहिड़े ड्रामो हलायो वेंदो, कहिड़े तारीख़ हलायो वेंदो। जेको दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामो हली वियो, तकरार ड्रामो हली वियो ऐं पत्थर दिल ड्रामो इहो बि हली वियो। इन्हनि खां चवनि था हीउ ड्रामो सभिनी खां बहितरु आहे। असां दोस्तों डायरेक्टर सां राब्तो कयो, डायरेक्टर चवनि था हीउ ड्रामो सभिनी खां बहितरु आहे। इन ते वॾी झड़ियो पियो हलनि। तव्हां पिक्चर ते ॾिसी रहिया आहियो त तव्हां हीउ ड्रामो ॾिसंदव त तव्हांजो इनशाला होश ई उॾाए छॾींदो। दोस्तों असांजो हीअ कहाणी जेको तव्हां